अस्सलाम वालेकुम। अॼु असां सिंधी ग्रामर जो हिकिड़ो ॾाढो इंतिहाई अहम जेको आहे टॉपिक पढ़ंदासीं, उहो आहे फ़इल यानी कि वर्ब। अक्सर टेस्टुनि में फ़इल मां सुवाल हिकु न हिकु खयों वेंदो आहे ऐं हाणे बि हिकिड़े पास्ट पेपर्स में मां ॾिसी रहियो हुयुमि त उन में बि फ़इल सां मुतलिक़ हिकिड़ो सुवाल SPSC ॾिनो हुयो। त अगरि असां हीअ सिखी वठंदासीं त मतिलबु असांजो हिकिड़ो टॉपिक थी सघे थो, हिकिड़ो MCQs असांजो वधी पवे ऐं सही थी वञे। अच्छा, फ़इल ते वञण खां पहिरियां मां अव्हांखे रिक्वेस्ट थो कयां, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त हिन चैनल खे जेको आहे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, फ़इल ते वञण खां हिकिड़ी शइ मुंहिंजे ज़हन में अचे थी थो सघे, नंढड़ी आहे पर ॾाढी इम्पॉर्टेंट आहे, उहा पहिरियां तव्हांखे ॿुधाए छॾियां। अखर जेको हूंदो आहे न, अखर छा चवंदा आहियूं, ॿ या ॿिनि खां ही अखर जेका बि निशानी हूंदी आहे अलिफ बे जी 52 निशानियूं, उन्हनि मां हर हिक खे अखर बि चई सघंदा। हाणे अखर में वरी ॿ हूंदा आहिनि क़िस्म। हिकिड़ा हूंदा आहिनि हर्फ़े इलत, जंहिंखे चवंदा आहिनि हर्फ़े इलत। ॿिया हूंदा आहिनि हर्फ़े सही। हाणे हर्फ़े इलत जेके आहिनि उहे अलिफ, वाढो, अलिफ नंढड़ो, ये यको, ही चारई अखर गॾिजी करे हिननि खे चयो वेंदो आहे हर्फ़े इलत। थी सघे थो को मता कॾहिं कंहिं टेस्ट में MCQ अची वञे त इन्हनि खे छा चइबो आहे, त इहे हर्फ़े इलत आहिनि, याने इन्हनि खे ॿियो बीमार हर्फ़ बि चइबो आहे हिननि खे। ठीकु, उनखां पोइ बाक़ी जेके बि ॿिया आहिनि उन्हनि खे चइबो हर्फ़े सही, बाक़ी ॿिया अखर। ठीकु, उनखां पोइ आहे अलिफ जो आहे हिकिड़ो अलिफ ममदूदा। हे आहे अलिफ ममदूदा। अलिफ ममदूदा उहो हूंदो आहे जंहिंखे न असां ड्रिगो करे पढ़ंदा आहियूं, अलिफ मद आ वारो, इनखे चवंदा आहिनि अलिफ़े ममदूदा। जीअं चयोसीं आदम, जंहिंखे ड्रैग ॾियूं था न, आदम आ ओ, इहो अलिफ़े ममदूदा सॾिबो। ॿियो हूंदो आहे अलिफ़े मक़सूरा, अलिफ़े मक़सूरा। अलिफ़े मक़सूरा वरी उहो जेको ये यके जे मथां न हीअं ॾींदा आहियूं असां, ये यके खे नुक़्ता न ॾींदा आहियूं, उनखे अलिफ़े मक़सूरा चइबो आहे। जीअं मूसा लिखियो मूसा, ये यको ॾिनोसीं, नुक़्ता न ॾींदा आहियूं, मूसा। मुस्तफ़ा लिखियुमि मां। ठीकु, त इहे हाणे असां चवंदा पंहिंजे टॉपिक ते फ़इल। फ़इल छा हूंदो आहे? उहो लफ़्ज़ जेको थियण, हुजण ऐं कमु करण जी माना ॾिए न। मिसाल लिखणु, पढ़णु, घुमणु फिरणु, इहो त थी वियो कमु करणु। हुजण, मिसाल मां सखर में आहियां, मां कमरे में आहियां, हे जेको आहियां अची वियो, इहो बि हुजणु थी वियो, त इहो फ़इल आहे। थियणु, मिसाल मां ऑफिसर थींदुसि, मां जेको आहे हेड मास्टर थींदुसि, वग़ैरह वग़ैरह जेके थींदा आहिनि, इहे थींदा आहिनि। मां बीमार आहियां, हिते आहियां बि जेको आहे फ़इल आहे। असुलु फ़इल जो तालुक़ु जेको हूंदो आहे मस्दर सां हूंदो आहे न, मस्दर मां ई उहो ठहे थो, जंहिंमें णूण हूंदो आहे मस्दर में, लिखणु पढ़णु। असुलु फ़इल उन्हनि जी सॼी गेम जेका हलंदी आहे। अच्छा, हाणे हिन खे शुरू था कयूं असां। हिते लिखियोसीं फ़इल, ॿीहर लिखूंसि। ठीकु, हाणे फ़इल जा जेके सफ़ा सवली सिंधी में ॿिनि हिसनि में असां फ़इल खे विरायूं था, घणनि में? ॿिनि में। ठीकु, हिते लिखियुसि मां। अच्छा, तव्हां हू ॿुधा ट्रांज़िटिव वर्ब्स ऐं इनट्रांज़िटिव वर्ब्स ॿुधा न। ट्रांज़िटिव वर्ब्स उहे हूंदा आहिनि जंहिंसां गॾु सब्जेक्ट बि हुजे, सब्जेक्ट सां गॾु ऑब्जेक्ट हुजे, ऐं इनट्रांज़िटिव उहा हूंदा आहिनि जंहिंमें ऑब्जेक्ट जेको आहे न हुजे। हाणे उहा ई गेम आहे, हिते सिर्फ़ु नाला मटे करे ॾिना विया न। जेके बि ट्रांज़िटिव वर्ब्स हूंदा आहिनि, ट्रांज़िटिव वर्ब्स, उन्हनि खे चइबो आहे हिते फ़इले मुतअद्दी, फ़इले मुतअद्दी। ठीकु, एतिरो यादि कयो, फ़इले मुतअद्दी। जेके इनट्रांज़िटिव हूंदा आहिनि, जंहिंमें माना ऑब्जेक्ट न हूंदो आहे, ठीकु, उन्हनि खे चवंदा आहिनि फ़इले लाज़िमी। हाणे सिर्फ़ु सिंधी में नाला असांखे यादि करणा आहिनि। ठीकु, फ़इले लाज़िमी थी वियो, फ़इले मुतअद्दी थी वियो। हाणे फ़इले मुतअद्दी, मिसाल उन में सब्जेक्ट बि हूंदो, कम जो कंदड़ बि हूंदो, ऑब्जेक्ट बि हूंदो। ठीकु आहे न, उहे हूंदा आहिनि फ़इले मुतअद्दी। सब्जेक्ट सां गॾु जंहिंमें ऑब्जेक्ट हुजे,
ठीकु। मिसाल जुमिलो आहे, अलाह हर हिकु जीव खे रिज़्क़ पहुचाए थो। हाणे हीउ हिकु जुमिलो आहे। हाणे हिते जेको पहुचाए आहे न, पहुचाए इन खे छा आहे, रिज़्क़ छा थी वियो, ऑब्जेक्ट थी वियो। ऐं केरु पहुचाईंदड़ आहे, जेको कम जो कंदड़ हूंदो आहे उहो अलाह आहे। त हीअ असांजो फ़इल मुतअदी जो जुमिलो आहे। या ॿियो, सिजु सारो जहान रोशन कंदो आहे। सिजु सारो जहान रोशन कंदो आहे। हाणे हे रोशन कंदो, इहो बि छा आहे, हिन में आहे कंहिंखे रोशन कंदो, जहान खे। हीअ थी वियो ऑब्जेक्ट। केरु कंदो, कम जो कंदड़ सिजु। त इहे जुमिला छाजा आहिनि। या असां चवंदा आहियूं शैतान इंसान जे दिलि में वसविसो पैदा कंदो आहे। त इहे सॼा फ़इल मुतअदी आहिनि। ठीकु। हाणे फ़इल मुतअदी खे वरी हिते मां लिखां। ठीकु। फ़इल मुतअदी। ठीकु। हिन खे वरी अञा ॿिनि हिसनि में असां विरहायूं था। सिंपल आहे। पहिरियां असां चयोसीं त फ़इल खे सिर्फ़ु ॿिनि हिसनि में विरहायोसीं, फ़इल लाज़मी, फ़इल मुतअदी। लाज़मी में छा हूंदो आहे, सब्जेक्ट हूंदो आहे ऐं वर्ब हूंदी आहे, माना फ़इल हूंदो आहे। ऑब्जेक्ट हिते न हूंदो आहे। ठीकु आहे न, ऑब्जेक्ट हिन में असांजो फ़इल लाज़मी में न हूंदो आहे। ठीकु। हाणे अचूं था फ़इल मुतअदी ते। फ़इल मुतअदी में हुया असां वरी हिते पढ़ंदा आहियूं एक्टिव वॉइस। मिसाल एक्टिव वॉइस जी त सभु कंहिंखे ख़बर आहे। ऐं ॿियो हूंदो आहे पैसिव वॉइस। हाणे पैसिव वॉइस में छा रखियलु, हाणे हिते नाला ॾियूंसि था सिंधी में, आहे सिर्फ़ु नालनि जो आहे, थोरा नाला ॾुखिया आहिनि। हाणे हिते हिन खे चइबो मुतअदी मारूफ़। कहिड़ो, फ़इल मुतअदी मारूफ़। ठीकु। हिते चइबो हिन खे फ़इल, हे क़िस्मत मुतअदी जा न, त मुतअदी नालो रखंदासीं। फ़इल मुतअदी मजहूल। हाणे मजहूल जी माना आहे ॻुझो। मजहूल माना ॻुझो, लिकियलु हुजे। याने हिन में छा थींदो आहे त असांजो जेको सब्जेक्ट आहे न, सब्जेक्ट याने फ़ाइल, सिंधी में सब्जेक्ट खे चऊं असां फ़ाइल। फ़ाइल ॻुझो हूंदो आहे, माना लिकियलु हूंदो आहे असांजो, उहो मेंशन न थियल आहे, ॼाणायल न हूंदो आहे। ठीकु। ईंदासीं इन खे बि असां तफ़सील में ॾिसूंसि था। हाली अचूं था हिन ते फ़इल मुतअदी मारूफ़ ते। हाणे हिन में आहे माना जंहिंजो फ़ाइल ॼाणायल हुजे, उहो फ़इल जंहिंजो फ़ाइल ॼाणायल हुजे, ॼाणायल माना लिखियलु हुजे हुते हुजे। मिसाल जुमिला असां वठूं था न, मिसाल आहे उहे ई मथियां असां जुमिला जेकॾहिं वठूं, अलाह हर हिकु जीव खे रिज़्क़ पहुचाए थो। हाणे हिते अलाह मेंशन थियल आहे, फ़ाइल माना ॼाणायल आहे। त इहो असांजो कंहिंजो आहे, मिसाल फ़इल मुतअदी मारूफ़ जो आहे। सिजु सारो जहान रोशन कंदो आहे। सिजु हिते मेंशन थियल आहे, त असांजो हीउ जुमिलो बि फ़इल मुतअदी मारूफ़ जो आहे। या जेको ॿियो जुमिलो वरितोसीं असां, शैतान इंसान जे दिलि में वसविसा पैदा कंदो आहे। हाणे हिते बि शैतान जेको कमु कंदड़ उहो बि ॼाणायल आहे। त हीअ थी वेंदा फ़इल मुतअदी मारूफ़ थी वेंदा। ठीकु। अच्छा, हिते हिकिड़ी ॿी शइ इम्पॉर्टेंट, हिकिड़ी इम्पॉर्टेंट शइ उहा सम्झी वठो। हिकिड़ा अहिड़ा जुमिला, मिसाल सुवाल अची थो वञे, तोॾे ख़त लिखंदुसि, तोॾे ख़त लिखंदुसि। हाणे हिन में जेको आहे लिखंदुसि, फ़इल मुतअदी मारूफ़ आहे या फ़इल मुतअदी मजहूल आहे। तोॾे ख़त लिखंदुसि। हाणे ॾिसो हिन में त फ़ाइल त ॼाणायल कोन्हे को। हाणे हिते असां फासी पवंदासीं जेकॾहिं इहा असां ज़हन में कॉन्सेप्ट रखियोसीं त फ़ाइल ॼाणायल न आहे, त लाज़मी फ़इल मुतअदी मजहूल थींदो, त जुमिलो ग़लति थी वेंदो, असांजो MCQ इहो ख़राबु थी वेंदो। हीउ फ़इल मुतअदी मारूफ़ जो ई आहे। कुझु जुमिला अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें फ़ाइल ॻुझो
न पर फ़इल में ई फ़ाइल समायल हूंदो आहे, यानी फ़इल में ई फ़ाइल यानी कमु कंदड़ समायल हूंदो आहे, समायल हूंदो आहे। ठीकु। हाणे ॾिसो, तोॾे ख़त लिखंदुसि, हाणे हे जुमिलो ई, हे लफ़्ज़ ई मेंशन थो करे त इहो पाण ॾिठो, इहो पंहिंजो पाण में कम जो कंदड़ खयूं थो वठे। इन जे करे तोॾे ख़त लिखंदुसि इहो थी वेंदो असांजो फ़इल मुतअदी मअरूफ़ थी वेंदो। ठीकु। इहा इम्पॉर्टेंट पॉइंट आहे। या वरी असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं न, चवंदा आहियूं यार कुझु पैसा बचाए, कुझु पैसा बचाए। हाणे हिन में ही छाजो जुमिलो आहे? कुझु पैसा बचाए फ़इल मुतअदी मारूफ़ जो या फ़इल मुतअदी मजहूल? फ़इल मुतअदी मारूफ़ जंहिंजो फ़ाइल ॼाणायल हुजे, फ़इल मुतअदी मजहूल जंहिंजो फ़ाइल ॻुझो हुजे। हाणे हिन में त फ़ाइल त ॻुझो आहे, लेकिन ही जुमिलो जेको आहे फ़इल मुतअदी मारूफ़ जो थी वेंदो, छो त हे बचाए जेको आहे न, इहो पंहिंजो पाण में ई सब्जेक्ट खयूं बीठो आहे, फ़ाइल खयूं बीठो आहे, त ही हिन जो सब्जेक्ट कंदड़ तूं आहे, तोसां मुखातिबु आहे न, बचाए। कुझु पैसा बचाए त मींहं वसंदे कमु आणे सघीं। हाणे मींहं वसंदे कमु आणे सघीं, इहे बि इन जा ई जुमिला आहिनि। ठीकु आहे। हाणे असां अचूं था फ़इल मुतअदी मजहूल ते। सफ़ा 16 ॾिसो, फ़इल मुतअदी मजहूल यानी मजहूल माना ॻुझो। ठीकु आहे। हाणे हिन में फ़ाइल जेको आहे उहो ॼाणायल न हुजे, ॼाणायल न हुजे, हिन में फ़ाइल ॼाणायल न हुजे, मफ़ऊल मौजूदु हुजे, जंहिं ते कमु थिए उहो असांजो हिते मौजूदु हुजे। हाणे जॾहिं जुमिला ई असां चवंदासीं उन मां ई ख़बर पइजी वेंदी। मिसाल, काइनात खे हिकु मुक़ररु अरसे लाइ ख़लकियो वियो आहे। काइनात खे हिकु अरसे लाइ, काइनात खे हिकु मुक़ररु अरसे लाइ ख़लकियो वियो आहे, ख़लकियो वियो आहे। हाणे भला हिन मां थोरो असां माना हिकिड़ो आज़मितो लहूं त छा हिन में को अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंमें सब्जेक्ट पाण ई समायल हुजे, काइनात खे हिकु अरसे लाइ ख़लकियो वियो आहे? न, कोन्हे को। माना को बि अहिड़ो न आहे जेको उते ई ॾसे त हिन में इहो समायल आहे। बल्कि हाणे इतो सुवाल थिए थो न, पैदा थिए थो त केरु कंहिं ख़लकियो आहे? अलाह सां ई ख़लकियो आहे। त हाणे हिते फ़ाइल ॻुझो आहे, इहो जुमिलो थी वेंदो फ़इल मुतअदी मजहूल जो। या वरी ॿियो आहे, ज़मीन हर सां खेड़बी आहे, ज़मीन हर सां खेड़बी आहे। हाणे हे जुमिलो बि ज़मीन हर सां खेड़बी आहे, केरु खेड़ींदो आहे? हर सां त खेड़बी आहे, केरु खेड़ींदो आहे? खेड़ण वारो केरु आहे? उहो हिते ॼाणायल न आहे, ॻुझो रखियल आहे। त हीअ असांजा इहे जुमिला उहे थी वेंदा। उन खां पोइ अचे थो असां वटि हिकिड़ो ॿियो क़िस्म शरीफ़, शरीफ़ चऊं हलो सही आहे, उहो आहे फ़इल मुतअदी बिलवास्ता। फ़इल मुतअदी बिलवास्ता। अच्छा, हिन खे ॿियो बि नालो ॾिनो वियो आहे, या फ़इल सबबी, या वरी हिन खे फ़इल सबबी बि चवंदा आहिनि। ठीकु, इहे ॿ नाला अथसि। हाणे थियो मुतअदी, छा थियो? मुतअदी। ऐं हे असांजो मुतअदी आहे, फ़इल मुतअदी। हे बि फ़इल मुतअदी, यानी हिन जो तालुक़ु हिन सां बि हूंदो, हिन जो तालुक़ु हिन सां बि हूंदो। ठीकु, हे हेॾो हूंदो ऐं हे हेॾे बि हूंदो। ठीकु, जॾहिं हेॾे हूंदो त सॾिबो फ़इल मुतअदी मारूफ़, छो त मारूफ़ आहे। फ़इल मुतअदी मारूफ़ बिलवास्ता। ऐं जॾहिं हेॾे हूंदो त सॾिबो फ़इल मुतअदी मजहूल बिलवास्ता। सफ़ा सवलो आहे, होॾे बि हूंदो हेॾे बि हूंदो। त मिसाल कीअं? हाणे हे वरी उहो हूंदो आहे, हे कहिड़ो हूंदो आहे? फ़इल मुतअदी इहो हूंदो आहे त हिन में फ़ाइल
पाण कमु न करे। पहिरीं ॻाल्हि, फ़ाइल पाण कमु न करे पर ॿिए जे वसीले, वसीले या वास्ते सां कमु कराए। सफ़ा सवलो असां कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं न, यार या मूंखे ख़त त लिखराए ॾे, यानी कंहिं ॿिए खां लिखराए ॾे न, ख़त लिखराए ॾे कंहिं ॿिए खां, त उहो असांजो ख़त लिखराए छा थी वेंदो, इहो असांजो फ़इल मुतअदी बिलवास्ता थी वेंदो। ठीकु, अञा हिन खे असां वधीक मिसाल, फ़इल आहे हिकिड़ो अॾणु। जॾहिं हे कमु असां कंहिं ॿिए खां कराईंदासीं त छा सॾ ॾींदासीं, अॾाइणु। अदा मुंहिंजे उस्ताद पंहिंजी जाइ शागिर्दनि खां अॾराई, हिकिड़े शागिर्द खां अॾराई, उस्ताद हिकिड़े शागिर्द खां जॻह अॾराई, यानी ॿिए खां अॾराई। जेकॾहिं लफ़्ज़ फ़इल आहे चवणु, त हिन जो जेकॾहिं फ़इल मुतअदी बिलवास्ता ठाहियूं त उहो थी वेंदो चवाइणु। हाणे ॾिसो, कॾहिं कॾहिं जुमिलो बि न ॾींदा न, जुमिलो थी थो सघे जुमिलो चवनि चवण जो तव्हां फ़इल मुतअदी बिलवास्ता ठाहे ॾेखारियो ऐं हेठों हुजे, पोइ इहा बि असांजी प्रैक्टिस हुजे न त हिन मां हे कीअं थो ठही सघे। या लिखणु आहे असांजो, लिखण मां थींदो लिखाइणु। ठीकु, इहे ईअं ठहंदा जुमिला। ऐं जेकॾहिं असां हुन में वञूं सलिया, हाणे हेॾे था अचूं मरूफ़ ॾे, यानी की हिन में असांजो फ़ाइल ॼाणायल हूंदो, यानी हीअ असांजी एक्टिव में हूंदो, हीअ जुमिलो पैसिव वॉइस में हूंदो। जेकॾहिं हेॾे हूंदो फ़इल मुतअदी मरूफ़ थींदो, त पोइ थींदो मिसाल, असां हिकिड़ो सवलो सफ़ा सवलो जेको हर हिकु उस्ताद वठंदो आहे, अंब, मां अंब खावां थो। ठीकु आहे, मिसाल, मां अंब वठरायां थो। ठीकु, मां अंब वठरायां थो, हाणे मां यानी की ॿिए कंहिंखां थो वठराए। ठीकु आहे न। या सलीम अकरम खां अख़बार पढ़वाए थो। इहे जुमिला थी वेंदा असांजा हिन में मुतअदी मारूफ़ ॾे। जेकॾहिं हेॾे अचूं जंहिंमें यानी की फ़ाइल छा हूंदो आहे, यानी गुम हूंदो आहे, फ़ाइल जेको आहे ॻुझो हूंदो आहे रखियलु, त हिते कीअं थींदो, यार जेको आहे न, अंब खाराइबा, अंब खाराइबा। ठीकु आहे न, खाराइबा। ठीकु आहे, असां चवंदा आहियूं कपिड़ा धोराइबा, कपिड़ा धोराइबा कंहिंखां। हाणे उहो जेको आहे असांजो हिते लिकियलु आहे, त इहे थी वेंदो असांजो हेॾे जॾहिं पैसिव वॉइस में ईंदो। सफ़ा सवलो। हाणे असां थोरो इन खां अॻिते था हलूं, हिन जा वरी ॿिए क़िस्म जा बि जेके आहिनि थोरा हू अथसि। ठीकु, क़िस्म अथसि। हाणे अचूं था साईं अकर तर्क साहिब ते। ठीकु आहे, फ़इल अकर तुर्क, तुर्की जो, ईअं न, तुर्की जो न आहे, फ़इल अकर तुर्क। हिन खे ॿियो चवंदा आहिनि फ़इल बेफ़ाइल, यानी की हिन में फ़ाइल न हूंदो। ॾाढी मज़े जी ॻाल्हि थी वई। असां हिकिड़ो अॻ में बि क़िस्म पढ़ी आया आहियूं, उन में बि फ़ाइल ॻुझो हूंदो आहे, हिन में वरी बेफ़ाइल आहे। पोइ फ़र्क़ु छा थियो, इहो फ़र्क़ु बि ॾिसूं था। ठीकु आहे, हाणे ही छा आहे फ़इल अकर तुर्क छा आहे। हाणे हिन जी सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि रखिजो त हिन में फ़इल मुहताज न, कहाणी कोन अथसि न, हिन जी फ़ाइल जी हे कहाणी नथो रखे, माना तुंहिंजो मुहताज न, तूं हुजे त छा, तूं न हुजे त छा। सफ़ा सवलो। उहो फ़इल जेको फ़ाइल जो मुहताज न हूंदो आहे, मुहताज न हूंदो आहे। नंबर पहिरीं ॻाल्हि।
ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेको हूंदो आहे न, हीअ फ़इल यानी कि फ़इल अकर तुर्क हमेशह मजहूली में त हूंदो न, त हिन जो बि त फ़ाइल गुम आहे न, मजहूली सूरत में हूंदो आहे। अच्छा, न टी बि ॻाल्हि रखी छॾियो यादि, ही अक्सर इस्तिलाही जुमिलनि, पहाकनि, चवणियुनि वग़ैरह में कमु ईंदो आहे। हिन जो इहो इस्तेमालु बि थी वियो, असांजी एप्लीकेशन बि सिखीसीं फ़इल अकर तुर्क। ठीकु, हाणे मिसाल, असां वटि मिसाल आहे मौसम आहर लिबास ढकणु घुरिजे। अच्छा ठीकु, हाणे तव्हां पाण हिते थोरो सोचो, हिकु लम्हे लाइ सोचो, अथसि हिनखे फ़ाइल जी आहे, कमु कंदड़ जी अथसि का घुरिज अथसि, कहाणी कोन, भले न हुजे चएसि थो, को मसइलो ई न आहे न, मां अकेलो बि बीह थो सघां। हाणे हिते जेको ढकणु घुरिजे, ॾिसो हिनखे ज़रूरत ई कोन्हे, मौसम आहार लिबास ढकणु घुरिजे, वाज़े लॻो पिया फ़इल अकर तुर्क आहे, माना मुहताजी नथो रखे न। या ॿियो असां जुमिलो ॾिसूं, तंदुरुस्ती लाइ हॾु हलाइणु घुरिजे, तंदुरुस्ती लाइ हॾु हलाइणु घुरिजे। हिन में बि को माना ज़रूरत ई न आहे त को हुजे। या चवंदा आहियूं सादो खाधो खाइजे। ठीकु, या असां चवंदा आहियूं मौत खां न भॼी सघिबो। ठीकु, मौत खां न भॼी सघिबो, हे सघिबे वारा बि हिन में ईंदा। कराची हलिबो अदा कराची हलिबो, सखर हलिबो, घुमिबो, इहे बि फ़इल अकर तुर्क में आहिनि। हाणे थोरो असां जेको आहे मजहूल हुयो, जेको पैसे वाइस हो, उन में बि फ़ाइल ॻुझो रखियलु हूंदो आहे, थोरो हिन ॿिन्हिनि जी कंपेरिजन कंदासीं। ठीकु आहे न, हाणे हिते जुमिलो था लिखूं। ठीकु, त जीअं असांजी हिकिड़ी कंपेरिजन थी वञे। मिसाल, खाधो खाइजे थो, खाधो खाइजे थो, हे आहे मुतअदी मजहूल आहे, मुतअदी मजहूल जो जुमिलो आहे। ठीकु, खाधो खाइजे थो कंहिंजो जुमिलो आहे, मुतअदी मजहूल जो, यानी कि हे पैसे वाइस जो जुमिलो आहे। हाणे हिन में सब्जेक्ट गुम आहे। ठीकु आहे, सब्जेक्ट गुम आहे, गाइबु आहे, ॻुझो आहे। हिन में चऊं था त सादो खाधो खाइजे। हाणे ॾिसो, कंहिंखे भला आहे ज़रूरत आहे, हाणे इते ई थी वियो असांजो अकर तुर्क जो, अकर तुर्क जो थी वियो। हे जुमिलो चए थो खाधो खाइजे थो, यानी कि हिन खे मुहताजी आहे खाइण वारे जी। ठीकु आहे, खाइण वारे जी मुहताजी आहे, त माना हिनखे ज़रूरत आहे, त ज़रूरु कंहिंजे त वाता खाइजे थो न। पर हिते सादो खाधो खाइजे, सादो खाधो खाइजे, हाणे हिनखे मुहताजी न आहे, सादो खाधो खाइजे। ॾिसो हिकिड़ो तव्हां में कंपेरिजन में फ़र्क़ु महसूसु थो थिए त मुतअदी मजहूल ऐं अकर तुर्क में सिंपल आहे, सफ़ा हिन में इहो ई जेको आहे। अच्छा, उन खां पोइ असां चऊं था त फ़इल माअतूफ़ी, फ़इल माअतूफ़ी। हाणे वरी फ़इल माअतूफ़ी हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे हिन जो फ़इल जो। हाणे फ़इल माअतूफ़ी वरी छा आहे? ठीकु, इन खे ॾिसूं था त फ़इल माअतूफ़ी उहो फ़इल जो जुमिले में फ़ाइल जो हिकु कमु ॿिए कम सां, फ़ाइल जे हिकु कम जो ॿिए कम सां सिलसिलो ॻंढे न, उनखे फ़इल माअतूफ़ी चइबो आहे। माअतूफ़ी यानी कि जेको आहे न ॻंढणु, उतफ़ मवर्तला, यानी कि ॻंढणु मिलाइणु। यानी असां जेकॾहिं ॾिसूंसीं त फ़ाइल जेको आहे, फ़ाइल जे
हिक कम जो ॿिए कम सां सिलसिलो ॻंढे। सिलसिलो ॻंढे जेको फ़इल उनखे चइबो फ़इले मातूफ़ी। मिसाल चवंदा आहियूं न यार ॿार आहिस्ते 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 वधी जवान थींदो आहे। ॿार आहिस्ते आहिस्ते वधी जवान हाणे वधी जेको आहे न वधी जवान थींदो आहे, हे सिलसिलो ॻंढे थो हिन जवान थियण सां, त हीअ असांजो जेको वधी आहे उहो थी वेंदो फ़इले मातूफ़ी। या वरी अच्छा ॿी अञा हिन जी असां जेकॾहिं वज़ाहत ॾिसूं त हे जेको आहे न पंहिंजो पाण अणपूरो हूंदो आहे, माना जेकॾहिं जेसिताईं उन सां उहो ॿियो न मिलंदो न तेसिताईं अणपूरो आहे। ॿार आहिस्ते आहिस्ते वधी आहे, ठहे ई नथो, त वधी जवान थींदो तॾहिं असांजो हीउ जुमिलो वञी करे ठहंदो। या असां चवंदा आहियूं इंसानु कमु करे थकिबो आहे। इंसानु कमु करे थकिबो आहे। कमु करे वरी थकिबो आहे, इहो बि हिन जो आहे। या माण्हू जायूं ठहिराए विकिणी छॾींदा आहिनि। ठहिराए जो ॻंढा पोइ वरी कंहिंसां विकिणण सां। या मां बाज़ार खां ईंदे सब्ज़ी वतियूं ईंदे सब्ज़ी वतियूं ईंदुसि, हुन मानी खाईंदे मेडिसिन वरिती, टेबलेट खाई छॾी, ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां फ़इले मातूफ़ी थींदा आहिनि। उन खां पोइ आहे असांजो हिकिड़ो ॿियो फ़इल जेको आहे जंहिंजो नालो आहे फ़इले मुआविन। फ़इले मुआविन, ठीकु। हे ऑक्ज़िलरी जेकॾहिं असां अंग्रेज़ी में ॾिसूं त हे ऑक्ज़िलरी वर्ब जेके हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि। उहो फ़इल जेको ज़मान ठाहिण में मदद करे, जेको ज़मान जेके ठाहिबा न ज़मान ठाहिण में मदद करे, उहो हूंदो आहे फ़इले। मिसाल जेको आख़िर में असां ॾींदा आहियूं आहे, थो, था, थी, थियूं, इहे छा हूंदा आहिनि? इहे फ़इले मुआविन हूंदा आहिनि। मिसाल चवंदा आहियूं खाए थो, हाणे हे थो छा थी वियो? फ़इले मुआविन थी वियो। या अख़बार पढ़ी आहे, हाणे हे आहे जेको आहे उहो छा थी वियो? यानी इज़, एम, आर, वाज़, वर, विल बी, शल बी, हैव, हैज़, इहे जेके बि आहिनि न, इन्हनि जूं जेके माना निकिरंदियूं आहिनि इहे फ़इले मुआविन थी वेंदा आहिनि। इन में अञा वधीक असां मिसाल वठूं त हीअ किताबु आहे थींदो अख़बार पढ़ी आहे, ख़त मिलियो हूंदो, मिलियो हूंदो। हाणे हे हूंदो जेको आहे इहो फ़इले मुआविन थी वियो। उन खां पोइ अचे थो फ़इले मुरकिब। फ़इले मुरकिब, हाणे मुरकिब में वरी छा हूंदो आहे त बुनियादी फ़इल जूं सूरतूं गॾिजी करे फ़इल थी वेंदियूं आहिनि, माना बिटा बिटा जेके आहिनि न फ़इल उहे थी वेंदा आहिनि, इहे फ़इले मुरकिब बणिजी वेंदा आहिनि। मिसाल पढ़ी वरितियूं, मां अख़बार पढ़ी वरिती, मां अख़बार पढ़ी वरिती। हाणे जेका वरिती आहे न इहो फ़इल हे सॼो बल्कि फ़इले मुरकिब थी वेंदो, पढ़ी वरिती। ख़रीद करे वरिती, लिखी मोकिलियो, लिखी मोकिलियो। हाणे हे ॿिटो लफ़्ज़ थी वियो त ॿ मिली आहे त इहो हिकिड़ो फ़इले मुरकिब ठही वियो। या ॻाइण लॻो, ॻाइण लॻो, इहे। हाणे हिते असां हिन जी एंड था कयूं, पर हिन जो हिकिड़ो हिसो जेको न वर्ब जूं जेके 3 सूरतूं हूंदियूं न उन में इस्म वारी बि जेका इंग वारी जेरंड वारी ठहंदी आहे, जंहिंमां लिखणु पढ़णु, उहो वरी सॼो सिलसिलो असांजो बयानु थियल अथव इस्म में। इस्म फ़ाइल, इस्म मफ़ऊल, मसदर, इस्म मुशतक़ ऐं अमर। हाणे ॾिसो अचणु जंहिंमें लूणु हूंदो त इहो असांजो मसदर आहे। कमु त आहे पर लूण वारो इहे इस्म मसदर सॾिबो आहे। फ़इल ई फ़इल जी सूरत इहा कहिड़ी थींदी? इस्म मसदर वारी। जेकॾहिं चवां अचु, अचु असांजो छा थी वेंदो?
अच वरी थींदो अमर। हाणे हीअ जेका बि गेम आहे न, इस्म वारी, मस्दर वारी, अमर वारी, इस्म फ़ाइल, इस्म मफ़ऊल, इन्हनि जो बि तालिक़ु हिन सां वर्ब सां ई आहे, फ़इल सां। पर इहो मुंहिंजो इस्म जो मुंहिंजे हिन ते वेंदव न वीडियोज़ में वेंदव त उते आहे इस्म सां जे नाले सां हिकिड़ो लेक्चर आहे, या वरी उनजी मां जेका आहे लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां, उनखे पढ़ंदव त उन में वरी मां इहो डिटेल में सम्झायो आहे। ऐं जेको पास्ट पेपर में मां चवां पियो, उहो सुवाल बि हिन ई गेम मां हुयो। लिहाज़ा हीअ ॾिसी करे तव्हां ते उहो बि न त हीअ फ़इल असांजो अधु को रहिजी वेंदो न, उन जो हिसो उहो जेको आहे इस्म वारो मस्दर, इस्म मशतिक, बसि हिकिड़ो नालो, इस्म मशतिक वारो जेको बि हिसो आहे न उन में, उहो हिन सां वास्तो थो रखे, उहो ज़रूरु ॾिसिजो, ज़रूरु, न त हीअ अधु को रहिजी वेंदो। इन सां गॾु अॼु हिन लेक्चर खे हिते ख़तमु था कयूं। मुंहिंजो वीडियो ॾिसण जी तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा, का सजेशन हुजे या मां का इम्प्रूव कयां, छो त मां हिन फील्ड में अञा नओं आहियां, त उहा कमेंट में मूंखे सजेस्ट कंदो, मुंहिंजो वे जेको आहे सम्झाइण जो, या का इम्प्रूव आणियां, या का मुंहिंजी ग़लती जेका मां बहितर करे सघां, उहा ज़रूरु कमेंट्स में मैंशन कजो। थैंक यू सो मच।